उरेरोलाल लगे गोठ सचेरिनो बारी जो जे रहवासिन खैर मोहम्मद बारी जो मोहम्मद उर्सदी अगवाणी में इरीगेशन अमलदारन खिलाफ एहतजाज कंदे इल्जाम आयो तो इरीगेशन अमलदार गैर कानूनी तौर सेखाट मोरी वट असांजी ज़रई ज़मीन मां मिटी खणाए रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त इरीगेशन अमलदार मना करण ते पुलिस जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणनि इरीगेशन खाते जे बाला ऑफिसरनि समेत डीसी मटियारी खां मुतालबो कयो त नोटिस वठी इरीगेशन अमलदारनि खे मिटी खणण खां रोके वञे। ॿिए तरफ़ इरीगेशन अमले राब्ते करण ते ॿुधायो त असां छंडण जे पासनि खां मिटी खणी रहिया आहियूं जेका इरीगेशन जी हद आहे ऐं असां मिटी खणी शहमीर जे वसी वटि कुझु ॾींहं अॻु छंडण में लॻल घारे वारी जाइ खे भराई कराए रहिया आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची